बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि सां हिकु भेरो ॿीहर तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं। अॼु जेको असां टॉपिक खयो आहे उहो ज़िला खैरपुर जे टाउन पिरियालो जो आहे, जिते हमेशह पीपल्स पार्टी क्लीन स्वीप कंदी आई आहे। ऐं हिन भेरे जेको सो पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾियण लाइ आज़ादु उमेदवार JUI ऐं ॿिनि पार्टियुनि जा जेके से उमेदवार मैदान में लथल हुआ ऐं उन्हनि काफ़ी टफ टाइम ॾिनो ऐं उन सां गॾोगॾु पीपल्स पार्टी खे मुख़्तलिफ़ वार्डनि ते हारायो पियो। पर वरी बि पीपल्स पार्टी जी सियासी बसीरत ऐं पीपल्स पार्टी जी जदोजहद रंग लाथो ऐं हींअर पीपल्स पार्टी जो टाउन जो जेको चेयरमैन जो उम्मीदवार आहे उहो सैयद जुमन शाह उन्हनि जेको टाउन जे लाइ रखियो आहे। उन ई हवाले सां गुफ़्तगू जे लाइ असां सां हिन वक़्तु मौजूदु आहे टाउन परियालो जो समाजी अॻुवान वहीद मेमन असां सां मौजूदु आहे। वहीद, तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम, महिरबानी तव्हांजी। त वहीद साहिबु, इहो ॿुधायो त हिन वक़्तु जेका मजमूई सूरत हाल आहे परियालो जी, उहा तव्हां कीअं था ॾिसो सियासी सूरत हाल? शरीफ़ साहिबु, हिन वक़्तु ॾाढो मज़ेदार इलेक्शन थियो हुयो। पहिरीं इलेक्शन खां पहिरियों इलेक्शनूं जेके बि गुज़रियूं हुयूं उहो तक़रीबन पीपल्स पार्टी स्वीप कयो हुयो। हिन वक़्तु इन करे रिज़ल्ट मुख़्तलिफ़ निकितो, पर ऑल ओवर सॼी सिंध में जेकॾहिं असां नज़र विझूं था त सॼी सिंध में पीपल्स पार्टीअ खे कापारी धकु रसियो आहे। हिन वक़्तु असां पीपल्स पार्टी खे सोचणु खपे, वॾी क़यादत खे सोचणु खपे त हीअ असां जूं कोताहियूं छो थियूं आहिनि। पर कोताहियूं जेके थियूं आहिनि उन्हनि खे सॼी ख़बर आहे जो असांजे ॿाहिरि जेके देही इलाइक़ा आहिनि, ॿाहिरि वारा इलाइक़ा आहिनि, उन्हनि में बिल्कुलु कतई बि को कमु तरक़ियाती न आहे थियो। उहे बेवस नज़र अची रहिया हुया। इन जे करे परियाले में बि जेकॾहिं असां नज़र विझूं था त हिन दफ़े पीपल्स पार्टीअ सिर्फ़ु 3 काउंसलर खटिया हुया, 2 आज़ादु उम्मीदवार खटिया हुयो ऐं जेको आहे इहो 2 JUI खटिया हुया। उन हवाले सां जेको आहे इहो चेयरमैन पीपल्स पार्टीअ जो न पियो थी सघे। पोइ जेको आहे इहो उन्हनि खे आज़ादु उम्मीदवारनि खे जावेद शाह पाण जेको आहे इहो पीपल्स पार्टी में ऐलान कराया, तॾहिं ॾुखायूं विच में ॾुखायूं आयूं। पोइ उन खां पोइ जेको आहे इहो मसइला हल थिया, वञी कुझु पीपल्स पार्टीअ खे पंहिंजी गुफ़्तगू जारी रहंदी। हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे टाउन पिरियाले ते जेको पीपल्स पार्टी पारां नामज़द थियल चेयरमैन आहे सैयद जुमन शाह। हिन वक़्तु असां सां लाइन ते मौजूदु आहे, हुन खां गुफ़्तगू कंदासीं। साईं जुमन शाह, तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम में वेलकम कंदासीं। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे लाइन ते वरितो, तव्हांजी वॾा लख एहसान आहिनि। ऐं तव्हां हमेशह मीडिया जे थ्रू पिरियालो ऐं ॿ पासे जे इलाइक़नि जो आवाज़ु बुलंद कंदा आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी। जुमन साहिबु, इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु जेका पीपल्स पार्टी आहे उहा टाउन पिरियालो ते हमेशह क्लीन स्वीप कंदी आहे, पर हिन भेरे जेको सो काफ़ी ॾुखियायूं उनखे पेश आयूं आहिनि, उनजो छा सबबु आहे? सर, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त तव्हां ॾिसो, लोकल बॉडीज़ इलेक्शन जेका हूंदी आहे उहा हूंदी आहे पंहिंजे हर घर ॾियणे वारी, माना हर घर मां हर क़ौम मां माण्हू जो उथी बीहण ऐं उन सां इहे ई सबबु आहिनि। त हिते जेके टिकेट जी विरासत थी उहा उन में बिल्कुलु साफ़ ऐं शफ़ाफ़ बोर्ड कई साईं जावेद अली शाह जे रहबरीअ में, अॻुवाणीअ में। पर हाणे जीअं मिसाल वार्ड नंबर 1 आहे, उते असां रिज़ल्ट ॾिनोसीं। वार्ड नंबर 2, 3, 4 ते सूरत आलिया बीठी, त वार्ड नंबर 4 ते अंसारी मंसूर अंसारी खे टिकट मिली। ऐं उन सां गॾोगॾु उते जोगी कम्यूनिटी जो जेको बेसिकली पीपल्स पार्टी जा आहिनि, उन्हनि जो GJ सां को बि तालुक़ु न आहे, पर उहे नाराज़ थी टिकेट जे करे GJ ॾांहुं बीठा, जंहिंजे करे सरसरी जॾहिं मुक़ाबिलो थींदो आहे त पोइ ॿिए पार्टीअ खे मिलंदो आहे। ऐं वार्ड नंबर 5 ते सूरत आलिया हुई, त असांजो जेको मज़बूत कैंडिडेट हुयो अनवर मंगी बुओ साहब, उहो इलेक्शन जे दौरान ई बीमार थी पियो। त ज़ाहिर आहे असांजो कवरिंग कैंडिडेट जेको हुयो उहो नंढिड़ो हुयो ऐं हुनजी एतिरी के सियासी बसीरत एतिरी वॾी न हुई। त उन हवाले खां जेको उते बि अपसेट रहियो जंहिंजे लाइ त उहो बीमार थी पियो। वार्ड नंबर 6 ते असां सॼे शहर, मां बीठो हुउमि पाण, त उते सॼे शहर पाण मल्हायो ऐं अल्हम्दुलिल्लाह वॾी अक्सरियत सां मूंखे कामयाबु कयो। ऐं वार्ड नंबर 7 ते बि सूरत जुमन शाह साहिबु, इहो ॿुधाइजो त टाउन ऑफिसर जेको आफ्ताब मुगल आहे उन जे करप्शन जा दास्तान त हिंद सिंध ताईं गुंजनि पिया। तव्हां छा था सम्झो त तव्हां जॾहिं चेयरमैन चूंडिजी ईंदो त छा उहो ई टाउन ऑफिसर रहंदो या तव्हां हिनखे चेंज करे को पंहिंजो ॿियो टाउन ऑफिसर रखंदो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॾिसो असांजी हिन वक़्तु जेकी क़यादत संभालींदा उहे सैयद जावेद अली शाह जिलानी MNA जेके आहिनि, ऐं उन्हनि जो हुकुम आहे त सॼे शहर सां मुतफ़िक़ थी हलो। जेके बि जमियत उलमा इस्लाम आहे, सिपाही साहब आहे, जेके माना ॿियूं लोकल कम्यूनिटीज़ आहिनि, सभिनी खे पंहिंजा आहिनि या कंहिं ॿी पार्टीअ सां तालुक़ु रखंदा, उन्हनि सभिनी खे ऑन बोर्ड रखी शहर जी भलाईअ लाइ कमु कयो वञे। हाणे आफ्ताब मुगल जेको मुक़ररु थियल आहे उहो काफ़ी अरसे खां पिरियाले में थियल आहे, जेके असांखे बि पर्सनल हुन मां शिकायतूं आहिनि ऐं इंशाल्लाह असां आला क़यादत खे ॿुधायो आहे
ऐं असां जीअं ई वेठासीं त असांखे हुकुम बि आहे ऐं असां जीअं ई पाण चार्ज वठी थिए त हिन टाउन ऑफिसर सां हलणु ॾाढो मुश्किल आहे असांजो। जुमन शाह साहब इहो ॿुधाइजो त अॻे टेन्योर में पीपल्स पार्टी जे चूंडियल नुमाइंदनि खां ख़ातिर ख़्वाह आवाम जी ख़िदमत न कई, छा इहो बि कारण आहे हिन दफ़े जेको पीपल्स पार्टी जा काफ़ी कैंडिडेट हराए विया आहिनि उन्हनि जी जाइ ते आज़ाद उम्मीदवार अची विया आहिनि, छा इहो बि कारण आहे? ॾिसो भाउ, ॻाल्हि इहा आहे त कारण त इलाही हूंदा न, इहो बि हिकिड़ो हुनजो कारण चई सघो था। जॾहिं लोकल बॉडी जा जॾहिं क्लीन स्वीप थी त माण्हुनि इलाही उमेदूं रखियूं, उन्हनि उमेदुनि ते असांजा जेके नुमाइंदा मुक़ररु थिया सभई उहे न हली सघिया। ज़ाहिर आहे छिका वारो माहौल रहियो, को काॾे बि छिके को काॾे बि छिके, पर बाक़ी रही ॻाल्हि इहा आहे त कम जी सूरत हाल जेकी आहे विरहाले में हिन वक़्त ताईं जेको कमु आहे उहो पीपल्स पार्टी जे दौर में ई थियो आहे। पेवर हुजे, सोलर हुजे ऐं ॿिया जेके कम कारियूं आहिनि, मां तव्हांखे अॻु में बि चयुमि त लोकल पार्टीज़ जो घणो असरु जेको आहे उहो कम्यूनिटी वाइज़ थींदो आहे, छो जी ज़ाती इलेक्शन आहे, असांजी घरनि जी इलेक्शन आहे। त कमु अलहमदुलिल्लाह बहितर थिए थो। अॼु बि मां ट्रांसफार्मर असांजा विरहाले में 7 ट्रांसफार्मर लॻनि पिया मुख़्तलिफ़ महले में साईं जावेद अली शाह जे हुकुम ते, ऐं असां कमु कयो आहे। ऐं बाक़ी इंशाअल्लाह इहे कारण आहिनि जेके तव्हां सुवाल कयो था, इहो बि कारण हिकिड़ो आहे। पर अलहमदुलिल्लाह पीपल्स पार्टी विरहालो खे बहितर करण लाइ हाणे वोकेशनल सेंटर नियाणियुनि जो हले पियो, हायर सेकेंडरी स्कूल ठहियो आहे ऐं कुझु महलनि में पेवर विलाग लॻा आहिनि, कुझु रहिजी विया आहिनि। त इंशाअल्लाह असांजे अचण खां पोइ ऐं साईं त असांखे इहो हुकुम कयो आहे त कुझु लोकल जेको गुज़िरियल टेन्योर में जेके चूंडियल नुमाइंदा हुया या पीपल्स पार्टी जा ई नुमाइंदा हुया उन्हनि वारियूं पॉलिसियूं ऐं तव्हां वारियूं जेके हींअर जेको मंशूर आहे तव्हां हींअर जेको खणी निकिता आहियो त तव्हां उहे साॻियूं पॉलिसियूं जारी रखंदो या तव्हां पंहिंजा के नवां पॉलिसियूं या नवां जेके मंशूर आहिनि पंहिंजा मुतारफ़ कराईंदो? सर अलहमदुलिल्लाह जेकॾहिं हिन वक़्तु असां काउंसलर आहियूं ऐं जेकॾहिं पीपल्स पार्टी असां ते ज़िमेदारी रखे थी ऐं असां ते इतमाद करे थी त असां सॼे शहर खे खणी हलंदासीं ऐं सॼे शहर सां साथ, न सिर्फ़ु काउंसल खे खणणु त मुंहिंजो फ़र्ज़ु आहे, पर सॼे शहर जा जेके बि स्टेक होल्डर आहिनि उन्हनि खे खणी करे असां हिकमत मिली ऐं प्लानिंग कंदासीं। छो जो आउं बेसिकली सोशल वर्कर आहियां ऐं ग्रास रूट लेवल खां मुंहिंजो उथण थियो आहे, त मुंहिंजे लाइ सभु जेके बि मुख़्तलिफ़ जमायतूं आहिनि उहे मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम ऐं क़ाबिल इज़त आहिनि। ऐं हिन वक़्तु जेको लीड करे पियो असांजो MNA साहिब जावेद अली शाह जो जिलानी साहिबु, उन्हनि जा बि इहे हुकुम आहिनि त पाण खे वॾो माण्हू न सम्झो, काउंसलर सम्झी कमु स्टार्ट कयो। ऐं असां अलहमदुलिल्लाह को तव्हां 26 खां मूवमेंट ॾिठी हूंदी ऐं माण्हुनि खां पुछो भले, असां मूवमेंट शुरू करे छॾी आहे। मुख़्तलिफ़ जमायतुनि सां मीटिंग करे उन्हनि सां प्लानिंग करे त असां कहिड़े तरीक़े सां विरहाले खे बहितर रिज़ल्ट ॾेई सघूं था। जीअं जेके लोकल बॉडी जा बुनियादी मसइला आहिनि, नाली आहे, बल्ब आहे, किरास आहे या ॿिया जेके आहिनि, उहे असां कहिड़े तरीक़े सां डेवलप करे सघंदा आहियूं ऐं ईंदड़ बजट जेकी आहे उहा कहिड़े तरीक़े सां यूटिलाइज़। छा इहे सभु कुझु तव्हांजे टाउन ऑफिसर जे हूंदे मुमकिन आहे त तव्हांखे फ्री हैंड मिले, तव्हां इहे सभु कमु करे सघो? पर अलहमदुलिल्लाह तव्हां जेकॾहिं असांखे पार्टी एतमाद कयो त असां पंहिंजी टीम सां ईंदासीं ऐं टाउन ऑफिसर आफ्ताब मोकिलींदासीं। वॾी महिरबानी सैयद जुमन शाह पंहिंजो क़ीमती वक़्तु महबूब न्यूज़ नेटवर्क TV खे ॾियण लाइ। त वही त हींअर असां UC परियाले टाउन जो जेको उमेदवार आहे सैयद जुमन शाह लाइन ते मौजूदु हो, तव्हां छा था सम्झो त सैयद जुमन शाह जे अचण खां पोइ परियालो टाउन खे को रिलीफ मिलंदो? हाँ, फ़र्क़ु त पवंदो शरीफ़ साहिबु, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकु सोशल वर्कर आहे, सो समाजी कम बि थियल आहिनि साईं जा, ऐं स्पोर्ट्समैन बि आहे ऐं शख़्सियत बि चई सघिजे थो हुनखे परियाले जी। पर जेका मथां लाबी वेठल आहे हिन वक़्तु उहा साॻी लाबी त पहिरें चेयरमैन जे मथां बि हुई, जीअं पीपल्स पार्टीअ जी MNA आहे जावेद शाह आहे, लाबी त साॻी आहे। असुल ॻाल्हि आहे त जेका बजट अचे ऐं उहा परियाले ते इस्तेमालु थिए, जेकॾहिं उहो ई सिलसिलो रहियो, साॻियो ई सिलसिलो रहियो, बजट वेंदी रही, बजट ते धाड़ा लॻंदा रहिया त पोइ शायदि साईं जुमन शाह बि असांखे बेवस नज़र ईंदो, अहिड़ी तरक़ी नज़र कोन ईंदी। बाक़ी जेकॾहिं अच्छा वरी वॾी ॻाल्हि इहा त जेको असांजो टाउन ऑफिसर आहे हिन वक़्तु उहो तलके जो बि उते बि रखियलु आहे ऐं हिते बि रखियलु आहे। उहो सालनि खां छो रखियलु आहे? जॾहिं सॼी ख़बर आहे त कुझु उन जा सबूत मूं वटि बि आहिनि ऐं काग़ज़ात मां उन जा जमा कंदो थो रहां ऐं इनशाअल्लाह उहे एहतसाब अदालत में मां वेंदुसि ऐं उन खां अलावा जेको आहे इहो एंटी करप्शन में बि वेंदुसि, उनजे ख़िलाफ़ु उन पका सबूत आहिनि, कुझु मिलिया आहिनि, कुझु ज़राइनि खां कुझु टाइम आहे इनशाअल्लाह उहे कॾहिं प्रोग्राम में असां कंदासीं। जेकॾहिं इहो ई टाउन ऑफिसर रहियो जेकॾहिं इन ई सीट ते त पोइ शायदि मुमकिन न आहे त को परियाले खे का तरक़ी नज़र अचे। जॾहिं हिन टाउन ऑफिसर जे हूंदे न परियालो खे पूरी बजट मिले थी, न परियालो जा जेके बुनियादी मसइला हल थियनि था, त छा आवाम को
एहतजाज कयो आहे इन टाउन ऑफिसर जे ख़िलाफ़, या को मथे कंहिं लिखत में का शिकायत तव्हां पंहिंजे इन ई टाउन ऑफिसर जे ख़िलाफ़ ॾिनी आहे? इहा तव्हां ज़बरदस्त ॻाल्हि कई शरीफ़ साहिबु। वाक़ई इहे शहर वारनि जूं वॾियूं कोताहियूं आहिनि, बाक़ाइदे वॾियूं कोताहियूं आहिनि। ऐं ॿियो जेके बि शहर जा चङा मुड़ुस आहिनि उहे पीपल पार्टीअ सां ई मुंसलिक आहिनि। शहर जा चङा मुड़ुस जेके असां चऊं था त बाबा इहे शहर जो चङो मुड़ुस आहे, उहे पीपल्स पार्टी सां ई मुंसलिक आहिनि। उहा का दाह कूक नथा कनि। ग़रीब माण्हू त हाणे को जेको आहे इहो एहतजाज नथो करे। बाक़ी JUI खां असांखे, जमियत उलमा इस्लाम खां असांखे इहा शिकायत रहंदी जो हुनजो सुठो हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे, उन कॾहिं बि इन बजट ते को एहतजाज रिकॉर्ड न करायो। इहो असांखे प्रियाले वारनि खे उन्हनि जो ॾुखु रहंदो। हाणे ॾिसूं था उन्हनि जा 2 मेंबर, हिकु थापियल मेंबर, 2 मेंबर उहे मौजूदु आहिनि हिन वक़्तु टाउन जी टाउन में मौजूदु थी विया आहिनि। ऐं थी सघे थो त लड़ाई कनि, जंग कनि, पर मूंखे उहे बि जेके थिया आहिनि उहे बि ॾाढा थधा माण्हू आहिनि। पीपल्स पार्टी वारा ॾाढा तेज़ माण्हू आहिनि, थी सघे थो उहे बि रहिजी वञनि। अल्हम्दुलिल्लाह असांखे वरी बि उमेदु आहे इन्हनि शख़्सियतुनि मां त इनशाअल्लाह इहे कुझु एहतजाज हाणे रिकॉर्ड कराईंदा। वॾी महिरबानी वहीद मेमन साहब पंहिंजो क़ीमती टाइम ॾियण लाइ। नाज़रीन, प्रोग्राम में एतिरो ई हुयो त प्रियालो जी जेका सिचुएशन आहे, जेका सूरत हाल आहे तव्हांखे ॿुधाईसीं। ईंदड़ प्रोग्राम में कंहिं ॿिए ज़िले सां, कंहिं ॿिए शहर सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान शरीफ़ खे इजाज़त ॾींदा।